जी, पुराने सखर जे बखर चौक वसपुर मोहल्ला पीरज़ादा मोहल्ला समेत रॉयल रोड ऐं ॿियनि इलाइक़नि में बदस्तूर पाणी बीठल आहे। हिते 6 ॾींहंनि खां ॿेड़ियूं पियो हलनि। इलाइक़े वासी तमामु घणनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिते पीअण जे पाणी जी शदीद खोट पैदा थी वई आहे। घरनि में तक़रीबन 4 फुट ताईं बदस्तूर पाणी बीठल आहे। इलाइक़े वासी खाद खुराक पीअण जे पाणी जे सहूलतुनि तोड़े सेहत जी सहूलतुनि जी अणाट सबबि तमामु घणनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त काफ़ी ॾींहंनि खां हिते पाणी बीठल आहे, ॿेड़ियूं हलंदड़ आहिनि, हू कीअं पिया गुज़ारो कनि, इंतिज़ामिया किथे आहे, चूंडियल नुमाइंदा हिननि जी सार संभाल लहण लाइ पहतान नाहिनि पहुता या उन्हनि खे उन्हनि मां कहिड़ियूं उम्मीद? नंढड़े ॿारनि खे मोशन थी विया आहिनि, उल्टी थी वई आहे, जंहिंजे कारण असां दवायूं वठणु वियासीं हिन कश्ती जे ज़रिए सां। हीअ असांजी शेख कम्यूनिटी जे मुशरफ शेख ऐं पाण में जेके असांजा दोस्त आहिनि उन्हनि ताउन करे पाड़े वारनि जे हवाले सां कश्ती तयारु कराई आहे, जंहिंजे कारण असांजी मेडिसिन वग़ैरह जी ज़रूरत पवे थी। उहे जेके हिननि ॿेड़ीअ ते इन खां अॻु आया हुआ उहे छा पिया करनि, 3.5 फुट पुल खां ॿाहिरि पाणी हो जिते हुननि जी राउंडिंग हले पई, ऐं उन खां पोइ 5.5 फुट पाणी जिते हिते आहे, जिते पाण हलूं पिया हिते था अचनि। अंदरि इलाइक़नि में जेके लेडीज़ आहिनि, नंढड़ा ॿार आहिनि ऐं ज़ईफ़ पोड़ा मर्द आहिनि, उहे हिन 4.5 फुट पाणी में कीअं ईंदा, जंहिंजे कारण असां निकिताऊं पंहिंजे सिर पाण दवायूं वग़ैरह वियासीं वठणु। पीअण जे पाणी वारो छा मसलो आहे? खाद खुराक मिले थी? उन शइ खां त बिल्कुलु असां महरूम रही चुका आहियूं। हिन महिल असांखे ज़िंदा रहण जे लाइ मेडिसिन खपे ताकी असां मानी जे लाइ पाणी जे लाइ सोचे सघूं। बारिश थी आहे, असां उन ॾींहंनि खां वठी ॿोॾि आई आहे, घर में न लटो बचो आहे, न खाधो पीतो, चुल्हो बि न आहे त असां खणी मानी पचायूं। 10 न्याणियूं, 1 पुटु आहे, घर वारो बेरोज़गार आहे। हिते ई हिननि जे असां पाड़े में वेठा आहियूं। मीराणी ऐं लबाणा जे लाकू वोट था अचनि त चवनि था अम्मा अधु वोट ॾियो, असां वेठा आहियूं, वोट थी था वञनि ज़ाहिर ई दादा। हिन वक़्त ताईं काई बि न पहुती आहे। 6 ॾींहं आहे, इहा ई सूरत हाल आहे। ॿेड़ी ते अचूं वञूं था, सभु मसइला पंहिंजा पाण सां कया आहिनि सभु। को हिन वक़्त ताईं पाणी जो को सिस्टम न थियो आहे ऐं हिन वक़्त ताईं कोई बि असांजो मसइलो रिज़ॉल्व न थियो आहे। मेडिकल कोन मिली आहे। हिकिड़े ॾींहुं कैंप लॻी, उहो बि अधु कलाक बीह करे उन खां पोइ विया आहिनि, त हिन वक़्त ताईं का सार संभाल न थी। पाणी आयो आहे, असां छा कयूं? फुटपाथ ते कीअं आयो आहे? बसि ईअं अंज ते खणी आयो आहे छोकर, ॿियो छा कयूं? घर भाती हिते आहिनि, उहे बि निकिरी विया आहिनि? उहे निकिरी विया आहिनि। तूं घर जो ख़्यालु आहे हिते? हा, घर जो ख़्यालु आहे। सॼा खटा बुॾी विया आहिनि, सभु कुझु बुॾी वियो आहे। पाणी बीठो आहे, घरनि नेलो जाम बीठो आहे, काॾे वञूं? ग़रीब इमदाद का मिली आहे? न कोन मिली आहे। छो कोन मिली आहे? रुकी रुकी साणा थी पियूं, कोई नथो ॾे। को चूंडियल नुमाइंदो साईं नासिर शाह या ॿिया आया? न कोई न आयो आहे। न एॾो असांजे घर में 4 फुट बि पाणी आहे, सॼा बीठा अथव, असांजी छतियूं वहनि थी, बसि हाणे छा कयूं? पुराणा कोई मदद जे लाइ आयो आहे? मदद जे लाइ त कोई हिन महिल ताईं ज़ाहिर कोन्हे असां लाइ। के चूंडियल नुमाइंदा छो न पिया अचनि तव्हां ॾे? चूंडियल नुमाइंदा त जेके असांजा हिन महिल ताईं त असां कोन ॾिठा आहिनि। बाक़ी इहा आहे त रस्ते में जेको मिले थो उन का बिरयानी ॾिनी असांजे। टोटल 4 ॾींहंनि में 2 दफ़ा असांखे बिरयानी उन्हनि 2 थेलियूं ॾिनी वञी आहियूं। पंहिंजे पैसनि जी वठी आया आहियूं भाउ, कोई कुझु नथो अचे हिते, कोई कुझु नथो पुॼाए। इंतिज़ामिया आई न आहे हिन महिल ताईं हेॾे। रोज़गार बि बंदि हूंदा, कीअं थो गुज़ारो थिए? बसि भाउ तंखों माखों पैसा वठूं था, ॿियो काॾे वञूं मज़दूर माण्हू। असां तो सखर जा आहियूं बेसिकली। असां पाण में तक़रीबन हिते 2 हफ़्तनि खां जेको आहे न पाणी काफ़ी बीठल आहे, जॾहिं खां बारिशूं शुरू थियूं आहिनि। पोइ असां पाण ई सभु दोस्त जेको आहे कलेक्शन करे, ऐं असांखे ख़बर पई त माण्हुनि खे हिते मानी वानी न आहे, ॿियो कुझु उन्हनि खे ॿिया असबाब बि न आहिनि। पोइ असां सभु पाण में दोस्त कलेक्शन करे पोइ माण्हुनि खे दर दर ते मानी वानी ॾियूं था। बाक़ी गवर्नमेंट जी तरफ़ों असांखे का सपोर्ट न आहे। असां फुली प्राइवेट पाण में सभिनी दोस्तनि चंदो करे असां सभु कुझु पाण था कयूं, पाण ई फुली सभु मतिलबु पाण दोस्त हिकु ॿिए खां कंट्रीब्यूट करे पाण ई सभु हुननि जी मदद था कयूं। गवर्नमेंट जी तरफ़ों असांखे काई बि तमामु बहितरीनु क़दम आहे। हुकूमत खे कहिड़ो मैसेज ॾींदो ऐं जेके मुखियर हज़रात आहिनि उन्हनि जे लाइ छा मैसेज आहे तव्हांजो? बसि इहो ई आहे त हुकूमत बि जेतिरो थी सघे आवाम खे हिन महिल जेको आहे सपोर्ट करनि, ऐं जेको आहे ॿिया प्राइवेट माण्हू बि आहिनि उहे बि निकिरनि हिन जी मदद करनि। छो की हिन महिल पूरो सिंध जेको आहे हिन शइ को सर्वाइव थो करे, पूरे सिंध में बारिशूं थी वञनि, त कोशिशि कयो हिन में हिसो वठो ऐं सभिनी माण्हुनि जी मदद कयो, छो की सभिनी ते वक़्तु। जी, पुराणे सखर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जिते ही ॿेड़ियूं हली रहियूं आहिनि उतां जे रहवासियुनि जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवणु आहे त 6 ॾींहं मुकमल थियण ते आहिनि, पर हितां पाणी इंतिज़ामिया निकाल करण में मुकमल तौर ते नाकाम आहे। बरसाती पाणी बदस्तूर घटि ज़रूरु थियो आहे, पर पुराणे सखर वारनि ॼाणायल इलाइक़नि में हिते उहो पाणी मौजूदु आहे। हिते इलाइक़े में पीअण जे पाणी जी ऐं खाद खुराक जी शदीद खोट आहे। तंहिं करे मुखियर हज़रात तोड़े जेके सरहंदी वारा माण्हू आहिनि, हुकूमत खे घुरिजे त हिन ॾुखी घड़ी में हिन इलाइक़े जे मुतासिरनि जी मदद करे हिननि में पैदा थियल बेचैनी, परेशानी ऐं मायूसी वारी लहर ख़तमु कई वञे।
कैमरामैन सज्जाद संजरानी सां गॾु फारूक छुमरो।